6 7 8 सॼो कंप्लीट थी चुको आहे। ठीकु आहे न। हाणे 9th जी केमिस्ट्री खे स्टार्ट कंदासीं। ठीकु आहे। Introduction to chemistry. Introduction to chemistry. Chapter number 1. सही आहे। त हाणे हिन में जेको सभिनीनि खां पहिरियां आउटलाइन जेका आहे चैप्टर जी, दैट इज़ केमिस्ट्री landmark in the history of chemistry and society, then branches of chemistry and scientific approach in chemistry. हाणे टॉपिक आहिनि चैप्टर नंबर 1 में। ठीकु आहे न बाबा। त हाणे सभिनीनि खां पहिरियां केमिस्ट्री आहे छा? इट इज़ branch of science which deals with properties, composition and structure of matter. सही आहे बाबा। त हाणे केमिस्ट्री जेका आहे उहा छा जी ब्रांच आहे? साइंस जी। साइंस लेक्चर नंबर 1 में क्लियर करे चुका आहियूं त साइंस आहे छा। इन में छा पढ़ंदा आहियूं? माना उहा ब्रांच आहे साइंस जी जंहिंमें प्रॉपर्टीज़, कंपोजिशन एंड स्ट्रक्चर जे बारे में पढ़ंदा आहियूं। कंहिंजो? मैटर जो। टे शयूं, हिकिड़ो स्ट्रक्चर, कंपोजिशन एंड प्रॉपर्टीज़, पर कंहिंजियूं? मैटर जूं। सभिनीनि खां पहिरियां त मैटर anything which occupy space and having mass. का बि शइ जेका वज़न रखंदी आहे, जॻह वलारे, उनखे छा चइबो आहे? मैटर। उनखे छा चइबो आहे? मैटर चइबो आहे। देयर आर 3 स्टेट्स ऑफ मैटर। कहिड़ी कहिड़ियूं आहिनि? सॉलिड, लिक्विड एंड गैस। हाणे केमिस्ट्री में मैटर में जेको आहे 3 स्टेट हूंदियूं आहिनि मैटर जी, सॉलिड, लिक्विड एंड गैस। इन्हनि जूं जेके प्रॉपर्टीज़, कंपोजिशन, स्ट्रक्चर जे बारे में पढ़नि। सॼी केमिस्ट्री में शयूं हूंदियूं आहिनि, 3 शयूं जस्ट। कहिड़ियूं? प्रॉपर्टीज़, कंपोजिशन एंड स्ट्रक्चर। सभिनीनि खां पहिरियों त प्रॉपर्टीज़ ऑफ मैटर। कहिड़ो बि मैटर तव्हां खणी सघो था, सॉलिड खणी सघो था, लिक्विड, गैस, उन जी प्रॉपर्टीज़ तव्हां डिस्कस करे सघो था। जीअं फॉर एग्जांपल वाटर। वाटर इज़ ए मैटर ऐं कहिड़ी स्टेट आहे? माना लिक्विड। लिक्विड स्टेट आहे न। त मैटर जी तव्हां प्रॉपर्टीज़, माना जेको आहे वाटर आहे, इन जी तव्हां प्रॉपर्टी डिस्कस करे सघो था। कीअं? जीअं प्रॉपर्टीज़ 2 क़िस्मनि जी हूंदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे फिजिकल प्रॉपर्टी ऐं ॿी हूंदी आहे केमिकल प्रॉपर्टी। हाणे वाटर जी फिजिकल प्रॉपर्टी कहिड़ी कहिड़ियूं आहिनि? त ही कलरलेस आहे, स्मेललेस आहे, टेस्टलेस आहे
उन खां पोइ इनजी जेका बॉइलिंग पॉइंट आहे, बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर घणी आहे 0 डिग्री सेंटीग्रेड, मेल्टिंग पॉइंट 100 डिग्री सेंटीग्रेड आहे न, ऐं जेका मेल्टिंग पॉइंट आहे उहा घणी आहे 0 डिग्री सेंटीग्रेड। माना ठीक है बाबा। तो हाँ मेल्टिंग एंड बॉइलिंग फ्रीजिंग भी चई सको था, ठीक है। उन खां पोइ माना फिजिकल प्रॉपर्टीज आहिनि, उन खां पोइ केमिकल प्रॉपर्टी छा हूंदी आहे, मीन्स वाटर रिएक्शन छा सां करे सघे थो। जीअं वाटर जॾहिं रिएक्शन कंदो आहे सोडियम सां, त सोडियम हाइड्रोक्साइड एंड प्लस में हाइड्रोजन गैस जेका उतां छा थींदी आहे, रिलीज थींदी आहे। कहिड़ी गैस रिलीज थींदी आहे, हाइड्रोजन गैस रिलीज थींदी आहे, ठीक आहे न बाबा। त ही फिजिकल प्रॉपर्टीज एंड केमिकल प्रॉपर्टीज। उन खां पोइ सेकंड आहे कंपोजिशन ऑफ मैटर। कंपोजिशन ऑफ मैटर छा आहे, मीन्स जेको वाटर आहे या कंपोजिशन आहे ब हाइड्रोजन एटम एंड 1 ऑक्सीजन एटम जी। मीन्स वाटर इज अ कंपोजिशन ऑफ 2 हाइड्रोजन एटम एंड 1 ऑक्सीजन एटम। माना जेको वाटर हूंदो आहे जोड़जक मीन्स कंपोजिशन, ठीक आहे न। तो वाटर जी कंपोजिशन छा आहे, हुनमें 2 एलिमेंट या 2 एटम हाइड्रोजन जा आहिनि ऐं हिकिड़ो एटम कंहिंजो आहे, ऑक्सीजन जो आहे। माना कंपोजिशन बि तव्हांखे क्लियर थी वई। माना केमिस्ट्री में माना प्रॉपर्टीज पढ़ंदा कंपोजिशन ऐं टी शइ छा आहे, स्ट्रक्चर ऑफ वाटर। माना वाटर जो जेको स्ट्रक्चर आहे, माना मैटर ही आहे न वाटर बि, पाण वाटर जी प्रॉपर्टीज कंपोजिशन ऐं स्ट्रक्चर डिस्कस पिया कयूं। त वाटर जो जेको स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चर में शयूं ॾिसंदा आहियूं इलेक्ट्रॉन प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन, इन्हनि शयुनि जे बारे में ॾिसंदा आहियूं, ठीक आहे। त हाणे जेको वाटर जो स्ट्रक्चर आहे, ऑक्सीजन इन जे आख़िरी शेल में घणा इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि, 6 इलेक्ट्रॉन हूंदा आहिनि। हाइड्रोजन आहे इन जे आख़िरी शेल में हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे। त ही पंहिंजो आउटर मोस्ट शेल या डुप्लेट कंप्लीट कंदा आहिनि। हाइड्रोजन खे हिकिड़ो इलेक्ट्रॉन खपंदो आहे पंहिंजो आउटर मोस्ट शेल कंप्लीट करण लाइ, ऐं ऑक्सीजन खे 2 इलेक्ट्रॉन खपंदा आहिनि। त ही शेयरिंग करे पंहिंजो आख़िरी शेल कंप्लीट कंदा आहिनि। तव्हां ॾिसंदो हिननि शेयरिंग कई आहे त ही हाइड्रोजन जो शेल कंप्लीट थी वियो आहे, हिते बि हाइड्रोजन जो शेल छा थियो आहे, कंप्लीट थियो आहे। ऐं ही ऑक्सीजन जा ॾिसो 1 2 3 4 5 6 7 8, माना हिननि शेयरिंग करे पंहिंजो आख़िरी शेल छा कयो आहे, कंप्लीट किया था। स्ट्रक्चर आई हो केंजो वाटर जो स्ट्रक्चर, दैट इज केमिस्ट्री। माना केमिस्ट्री इज ए ब्रांच ऑफ साइंस व्हिच डील्स विद प्रॉपर्टीज, कंपोजिशन एंड स्ट्रक्चर ऑफ मैटर। तो प्रॉपर्टीज के बारे में तव्हांखे खबर पई, कंपोजिशन के बारे में एंड स्ट्रक्चर के बारे में खबर पई, ठीक है बाबा। Landmark in the history of chemistry। माना तारीख जेका है केमिस्ट्री जी किथां खां स्टार्ट थी आहे, ठीक है ना। तो माना पहिरां कंहिंजो दौर हो, पहिरां जेको केमिस्ट्री में दौर हो दैट इज ग्रीक पीरियड, देन मुस्लिम पीरियड, मॉडर्न पीरियड। हाँ केमिस्ट्री जी जेका तारीख़ है उनमें 3 पीरियड अची चुका आहिनि, ठीक है। पहिरियों जेको आहे ग्रीक पीरियड। ग्रीक पीरियड जेको हो हिन में मशहूर जेके साइंटिस्ट हुआ 3 हुआ, प्लेटो, डेमोक्रिटस एंड अरिस्टोटल, ठीक है ना। सही है। हाँ ही जेको आहे हिननि जी डेट बर्थ एंड जेका डेथ जी डेट लिखियल अथव उहा तव्हां ॾिसिजो बुक में कहिड़ी आहे, एमसीक्यूज़ में अची सघे थो। उन खां पोइ मीन्स जेके ग्रीक पीरियड में 3 मशहूर साइंसदान हुआ, उहे कहिड़ा हुआ, प्लेटो, डेमोक्रिटस एंड अरिस्टोटल, ठीक है ना। हिननि जेको आहे कमु कयो हो, मीन्स इन्हनि ॿुधायो हो अर्थ
वाटर, फायर एंड अर्थ भी चई सघो था, सॉइल भी चई सघो था, ठीक है ना। वाटर, फायर एंड चौथो कहिड़ो आहे? कहिड़ो आहे? एयर, ठीक आहे। त हिननि ॿुधायो हो त जेके ई चार शयूं आहिनि इन्हनि जी फिजिकल प्रॉपर्टीज ॿुधाई हुई, माना प्रॉपर्टीज जे बारे में ॿुधायो त अर्थ जेको हूंदो आहे हे कीअं हूंदी आहे। अर्थ जी प्रॉपर्टी छा आहे? ड्राई हूंदी आहे। ऐं ॿियो सॉइल, ॿियो छा हूंदो आहे? गरम बि थी सघे थी, हॉट बि थी सघे थी, कोल्ड बि थी सघे थी। उन खां पोइ वाटर जेको आहे इहो गरम बि थी सघे थो, थधो बि थी सघे थो, वेट बि आहे, ठीकु आहे। उन खां पोइ फायर जेका आहे इहा ड्राई हूंदी आहे एंड हॉट हूंदी आहे, ठीकु आहे न। उन खां पोइ एयर जेका हूंदी आहे मॉइस्चराइज हूंदी आहे, कोल्ड बि थी सघे थी, हॉट बि थी सघे थी। इन्हनि जस्ट इन्हनि जे बारे में प्रॉपर्टीज ॿुधायूं, इन्हनि जी प्रॉपर्टीज जे बारे में ॿुधायो, ठीकु आहे। इन्हनि जो एतिरो एक्सपेरिमेंटल वर्क कोन हो जेको मुस्लिम पीरियड हो। इन में जेके साइंसदान हुआ इन्हनि एक्सपेरिमेंट तमामु घणा कया, पर इन जो एक्सपेरिमेंटल वर्क एतिरो कोन हो, ठीकु आहे न, केमिस्ट्री में। तंहिंजे करे जेको मुस्लिम पीरियड आहे उनखे केमिस्ट्री जो पीरियड चयो वेंदो आहे, ठीकु आहे न। त हाणे उन खां पोइ नेक्स्ट आहे मुस्लिम पीरियड। ही 600 खां 1600 एडी ताईं माना हलियो हो पीरियड, मुस्लिम पीरियड, ठीकु आहे न। त मुस्लिम पीरियड स्टार्ट फ्रॉम 600 एंड एंड एट 1600 एडी। इन में जेके मशहूर साइंसदान हुआ पहिरों हो जाबिर बिन हयान, सेकंड हो अल बेरूनी, पोइ इब्ने सीना, ऐं चौथो कहिड़ो हो? यस, हाँ यस, याद ना है, ठीक है। अल बेरूनी, इब्ने सीना, जाबिर बिन हयान, ठीक है। हाणे जाबिर बिन हयान जेको हो जनरली नोन एज द फादर ऑफ केमिस्ट्री। बुक खणी आया हो केमिस्ट्री जो? आहे कंहिं वटि? कोन्हे, ठीकु आहे, ओके। उन खां पोइ जाबिर बिन हयान जेको आहे वाज जनरली नोन एज द फादर ऑफ मुस्लिम पीरियड, माना मुस्लिम पीरियड जो जेको फादर हो उहो केरु हो? जाबिर बिन हयान, जाबिर बिन हयान। इन जो कमु छा हो त मीन्स इन एसिड्स ते तमामु घणो कमु कयो हो। छा ते? एसिड्स ते, एसिड्स ते कमु कयो हो। इन हाइड्रोक्लोरिक एसिड जे बारे में ॿुधायो हो, नाइट्रिक एसिड डिस्कवर कयो इन। उन खां पोइ इन जेको आहे सो मेटल खे एक्सट्रैक्ट कयो हो। मेटल खे छा कयो हो? एक्सट्रैक्ट कयो हो उन्हनि जे ओर मां, माना जेके ज़मीन मां मेटल्स मिलंदियूं आहिनि उहे मीन्स कंबाइंड स्टेट में हूंदियूं आहिनि, मिलावट वग़ैरह हूंदी आहे, ठीकु आहे न। त उन्हनि खे कीअं एक्सट्रैक्ट कयो ओर मां? माना साफ़ करणु उन्हनि खे, माना जीअं सिल्वर मिलंदी आहे, चांदी मिलंदी आहे, सोन मिलंदो आहे, या मुख़्तलिफ़ मेटल हूंदी आहे, आयरन हूंदो आहे, उहो ज़मीन मां मिलंदा आहिनि त ओर जी सूरत में हूंदा आहिनि, मीन्स मिनरल्स उन सां गॾु ॿिया मिलियल हूंदा आहिनि। पोइ एक्सट्रैक्ट कबी आहे, मेटल खे साफ़ करे हासिलु कबो आहे। उन ते कमु कंहिं कयो हो? जाबिर बिन हयान कयो हो। उन खां पोइ अल राज़ी, अल बेरूनी एंड इब्ने सीना। अल राज़ी जेको हो, अल राज़ी इन छा कयो हो त फर्स्ट टाइम जेको आहे ऑफीम यूज़ कई हुई एनेस्थेसिया जे लाइ, माना माण्हुनि खे बेहोश करण लाइ पहिरां छा इस्तेमालु कयो? इन ऑफीम यूज़ कई हुई। पहिरां माण्हू खे बेहोश कीअं कयो वेंदो? ॾंडु हणी पोयां बेहोश कयो वेंदो, जंहिंखां पोइ माण्हू एक्सपायर बि थींदा घणा, ठीकु आहे न। पोइ इन फर्स्ट टाइम जेको आहे ऑफीम यूज़ कई हुई माण्हुनि खे बेहोश करण लाइ। उन खां पोइ इन डिवाइड कया हुआ सब्सटेंस, ही डिवाइडेड substances on the basis of their living and non-living origins।
माना इन जेके ओरिजिन्स मीन्स बुनियाद जेका हूंदी आहे माना लिविंग इन नॉन लिविंग जेके सब्सटेंस आहिनि किथां हासिल कया वेंदा आहिनि उन्हनि जे बारे में इन सब्सटेंस खे ने छा कयो धार कयो हो ऐं ॿियो कमु छा हिन फर्स्ट टाइम मॉर्फिम यूज़ कई छा जे लाइ एनेस्थेसिया जे लाइ ठीकु आहे न उन खां पोइ अलबेरूनी जेको हो अलबेरूनी खे वर्सेटाइल साइंटिस्ट चइबो आहे इन 150 खां मथे बुक लिखी हुई मुख़्तलिफ़ सब्जेक्ट्स ते ठीकु आहे न उन खां पोइ हिन जो कमु छा हो माना हिन फाइंड कई हुई डेंसिटीज़ of different substances हिन छा कयो अलबेरूनी डिफरेंट सब्सटेंसेस जी छा फाइंड कई हुई डेंसिटीज फाइंड कई हुई छा फाइंड कई बाबा डेंसिटीज इब्ने सीना जो जेको तमाम घणो कम थियल हो मेडिकल फील्ड से रिलेटेड हो छा थे मेडिकल फील्ड ठीक है बाबा त माना अब इब्ने सीना जो छाते कम हो बेन सब्जेक्ट ते हो पर तक जेको घणो कम हो छाते हो मेडिकल फील्ड ते हो ठीक है बाबा उन्हीं का पो नेक्स्ट जेको आहे वो केड़ो पीरियड है मॉडर्न पीरियड ये चार साइंसदान मशहूर साइंसदान मुस्लिम पीरियड जा who was the father of muslim period जाबिर बिन ठीक है अच्छी सके तो एमसीक्यूज उन्हें को मॉडर्न पीरियड है इने में जेको साइंसदान हो पेरो पेरो रॉबर्ट बॉयल माना ये जेको पीरियड स्टार्ट थियो 1600 का वठी ऑनवर्ड 1600 एडी का शुरू थियो ऑनवर्ड मंझंदि ताईं हले पियो ठीक है तो इने में जेको पेरो पेरो साइंसदान हो दैट वाज रॉबर्ट बॉयल which is generally known as the father of मॉडर्न पीरियड इनमें मुख्तलिफ साइंसदान हैं जे ब्लेक आ जे प्रेस्ले माना ऑक्सीजन कैं डिस्कवर कई जे प्रेस्ले कई हुई ठीक है न उन्हें का पो ॿिया साइंसदान जे थॉमसन आ उन स्ट्रक्चर ऑफ एटम जे बारे में ॿुधायो मैनलीफ आ उन क्लासिफिकेशन कई हुई पीरियड्स जी ठीक है न ये मुख्तलिफ साइंसदान इन में तव्हां पढ़जो इन्हनि जी डेट्स वग़ैरह लिखियल आहिनि ठीक है डेट ऑफ बर्थ वग़ैरह उन खां पोइ इन्हनि छा छा डिस्कवर कयो क्लोरीन कैं डिस्कवर कई हुई 1/5 ऑफ जेको ऑक्सीजन आहे कैं ॿुधायो ये सब साइंसदाननि जे बारे में लिखियल आहिनि इनमें ठीक है न उन खां फ्राडेस जेको हुन छा ॿुधायो इलेक्ट्रोलाइसिस एंड नॉन इलेक्ट्रोलाइसिस जे बारे में ॿुधायो माना करंट जेको कंडक्ट कंदो आहे सॉल्यूशन मां करंट कंडक्ट थींदो आहे उन जे बारे में कैं ॿुधायो फ्राडे ॿुधायो हो त अॻिते चैप्टरनि में बि ईंदा सभु साइंसदाननि जे बारे में लिखियल आहे पर ये मॉडर्न पीरियड में जेके साइंसदान हुआ माना ये आहिनि जे प्रेस्ले रॉबर्ट बॉयल जे ब्लेक ठीक है न केविंडिश ये सब साइंसदान मौजूद के में मॉडर्न पीरियड में ठीक है बाबू देन केमिस्ट्री एंड सोसाइटी केमिस्ट्री एंड सोसाइटी मीन्स केमिस्ट्री जो ही माना इम्पोर्टेंस है सोसाइटी में मीन्स सोसाइटी से केड़ो ताल्लुक है पेरो पेरो त है त मीन्स जेको क्लोरीन हुंदो है क्लोरीन सब्सटेंस माना तमाम घणो इम्पोर्टेंस है माना जेको एज ए डिसइंफेक्टेंट एलिमेंट इस्तेमाल थींदो है जरासीम के मारण लाइ ठीक है न इहो ॿियो त पीवीसी पाइप जेके ठहंदा आहिनि पॉलीविनाइल क्लोराइड उन्हनि में इस्तेमाल थींदो आहे टू किल जर्म्स जरासीम के मारण लाइ इस्तेमाल थींदो आहे उन खां पोइ मेडिसिन्स में भी तमाम घणो इस्तेमाल थींदो आहे क्लोरोक्विन या ॿी का टेबलेट वग़ैरह हूंदी आहे जेके जरासीम के मारण लाइ इस्तेमाल थींदी आहे मीन्स मेडिसिन्स में भी इस्तेमाल थी सके थो ठीक है बाबा तो क्लोरीन उन खां पोइ इंडस्ट्रीज में जेको केमिस्ट्री जो कहिड़ो अहम किरदार आहे इंडस्ट्रीज में केड़ी केड़ी शयूं ठहंदियूं आहिनि सीमेंट ठहंदी आहे फर्टिलाइजर्स ठीक है ना प्लास्टिक्स जेके भी शयूं आहिनि इहे सभु शयूं किथे ठहंदियूं आहिनि इंडस्ट्रीज में ठहंदियूं आहिनि उन खां पोइ मेडिकल फील्ड में तमामु घणी इंपॉर्टेंट हूंदी आहे मेडिकल फील्ड में मीन्स मेडिसिन्स वग़ैरह जेके ठहंदियूं आहिनि या केमिकल्स जेके ठहंदा आहिनि मीन्स सॉरी मेडिकल फील्ड में जेके माना सब्सटेंस वग़ैरह ठहंदा आहिनि माना जेके मेडिसिन्स वग़ैरह उन में भी केमिकल्स इस्तेमाल थींदा आहिनि ठीक है न त हिन जो जेका केमिस्ट्री आहे उन सोसाइटी में तमामु घणी इंपॉर्टेंट आहे इंपॉर्टेंस जेका तव्हां पाण बि ॿुधाए सघो था ठीक है न केमिस्ट्री तमामु घणी इंपॉर्टेंस आहे जंहिं तव्हां पाण तमामु घणो कुझु लिखी सघो था
then branches of chemistry. There are 9 branches of chemistry. Number 1, physical chemistry. Number 2, organic chemistry. Number 3, inorganic, analytical, biochemistry, industrial chemistry, environmental chemistry, nuclear chemistry, and polymeric chemistry. हाणे 9 ब्रांचेस आहिनि केमिस्ट्री जूं. सभिनीनि खां पहिरियों त फिजिकल केमिस्ट्री. हाणे फिजिकल केमिस्ट्री में छा हूंदो आहे, जॾहिं एटम्स या मालिक्यूल्स कंबाइन थींदा आहिनि, जीअं वाटर फॉर एग्जांपल वाटर कंबाइन थींदो आहे न हाइड्रोजन ऑक्सीजन सां, उन जे बारे में तव्हां उनजी प्रॉपर्टीज़ जे बारे में डिस्कशन कयो, ऐं फिजिकल स्टेट जे बारे में डिस्कस कयो. छा में पढ़ंदा आहियूं? दैट इज इन फिजिकल केमिस्ट्री. ऑर्गेनिक केमिस्ट्री छा हूंदो आहे? स्टडी ऑफ हाइड्रोकार्बन्स, मीन्स हाइड्रोजन ऐं कार्बन जे कंपाउंड उन जे बारे में स्टडी कयूं, एक्सेप्ट कार्बन मोनोऑक्साइड एंड कार्बन डाइऑक्साइड. कार्बन मोनोऑक्साइड एंड कार्बन डाइऑक्साइड and the compounds which are obtained from living things generally. ठीक है ना, इन्हनि खे छा चइबो आहे? ऑर्गेनिक केमिस्ट्री चइबो आहे. उन खां पोइ इनऑर्गेनिक केमिस्ट्री छा हूंदो आहे? द स्टडी ऑफ थिंग्स which except hydrocarbons or the study of substance which are obtained from non living things or minerals. उन्हनि जे बारे में स्टडी कयो, उनखे छा चइबो आहे? इनऑर्गेनिक केमिस्ट्री चइबो आहे. देन एनालिटिकल केमिस्ट्री जेको आहे, हिन में छा जे बारे में पढ़ंदा आहियूं? ऑर्गेनिक में छा आहे? हाइड्रोकार्बन्स. हाइड्रोकार्बन एक्सेप्ट कार्बन मोनोऑक्साइड एंड कार्बन डाइऑक्साइड. इनऑर्गेनिक में सब्सटेंस obtained from non living things or minerals. देन एनालिटिकल केमिस्ट्री में पाण छा पढ़ंदा आहियूं? काइंड, क्वालिटी एंड क्वांटिटी ऑफ सब्सटेंसेस. एनालिटिकल केमिस्ट्री में छा जे बारे में स्टडी कंदा आहियूं? काइंड्स, क्वालिटी एंड क्वांटिटीज ऑफ सब्सटेंस. माना सब्सटेंस कहिड़े काइंड जो आहे, ठीकु आहे. सब्सटेंस जी क्वालिटी छा आहे, कंहिं बि शइ जी क्वांटिटी केतिरी आहे, माना हिनमें मैटर जी कंहिं बि शइ में, ठीकु आहे न. उन खां पोइ बायोकेमिस्ट्री में जेको पाण पढ़ंदा आहियूं, दैट इज मीन्स प्लांट्स एंड एनिमल्स में जेके केमिकल चेंज ईंदा आहिनि, प्लांट्स एंड एनिमल्स में जेके केमिकल चेंज ईंदा आहिनि, उन्हनि जे बारे में स्टडी कंदा आहियूं. कंहिंमें? बायोकेमिस्ट्री में. देन इंडस्ट्रियल केमिस्ट्री. इंडस्ट्रियल केमिस्ट्री मीन्स इंडस्ट्री में जेके बि शयूं ठहंदियूं आहिनि, हींअर तव्हांखे थोरी देरि पहिरियों ॿुधायमि त जीअं सीमेंट थी वई या प्लास्टिक जेके बि शइ ठहंदियूं आहिनि, सीमेंट, फर्टिलाइज़र्स वग़ैरह, हिननि जे बारे में स्टडी कंदासीं त उहो छा में पढ़ंदासीं? इंडस्ट्रियल केमिस्ट्री में. देन इन्वायरमेंटल केमिस्ट्री मीन्स इन्वायरमेंट में कहिड़ी कहिड़ी गैसिस मौजूदु आहिनि. एयर में जेके नाइट्रोजन आहे, ऑक्सीजन आहे, ठीकु आहे, कार्बन डाइऑक्साइड आहे, इन्हनि जे बारे में इन्वायरमेंट में माना चेंजिंग जेके ईंदी रहंदियूं आहिनि केमिकल सब्सटेंसिस में, उन्हनि जे बारे में स्टडी कयूं, उहो छा हूंदी आहे? इन्वायरमेंटल केमिस्ट्री. देन न्यूक्लियर केमिस्ट्री, द चेंज इन न्यूक्लियाई ऑफ एन एटम. माना एटम जे न्यूक्लियस में जेका चेंजिंग ईंदी आहे, उन जे बारे में पाण छा में पढ़ंदा आहियूं? न्यूक्लियर केमिस्ट्री में. एंड देन फाइनल आहे पॉलीमेरिक केमिस्ट्री. मां तव्हांखे पहिरियां ॿुधायो, आइसोमर्स जॾहिं मिलंदा आहिनि त छा ठहंदा आहिनि? पॉलीमर्स ठहंदा आहिनि. ऐं इन में प्लास्टिक्स जी जेके बि माना ऑर्गेनिक कंपाउंड में जेके प्लास्टिक जी शयूं ठहंदियूं आहिनि, लॉन्ग चेन ठाहींदा आहिनि, पॉलीमर्स ठाहींदा आहिनि, इनखे छा चइबो आहे? पॉलीमेरिक केमिस्ट्री चइबो आहे. इनखे छा चइबो आहे? पॉलीमेरिक केमिस्ट्री. ठीकु आहे. उन खां पोइ फाइनल टॉपिक
that is scientific approach in chemistry. साइंटिफिक अप्रोच इन केमिस्ट्री मीन्स जॾहिं बि के को साइंसदान हूंदो आहे हुनजो लॉ ठहंदो आहे, ठीकु आहे न, त लॉ जॾहिं बि ईंदो आहे कुझु स्टेप्स मां गुज़री पोइ ईंदो आहे। उहे स्टेप्स कहिड़ा हूंदा आहिनि? नंबर 1 ऑब्जर्वेशन, नंबर 2 हाइपोथेसिस, नंबर 3 एक्सपेरिमेंट, नंबर 4 थ्योरी, prediction, and final scientific law। ठीक है बाबा। त पहिरियां जॾहिं बि को साइंसदान मीन्स माना लॉ ठाहिणु ईंदो आहे त पहिरियां उनखे ऑब्जर्वेशन करणु ईंदी आहे। ऑब्जर्वेशन छा हूंदी आहे? टू थिंक अबाउट एनीथिंग थ्रू योर सेंसिस, माना सेंस इस्तेमालु करे मीन्स कंहिं बि शइ जे बारे में सोचण खे छा चइबो आहे? ऑब्जर्वेशन। ऑब्जर्वेशन चेंज थी ईंदी आहे, माना हर कंहिं इंसान जी जेका ऑब्जर्वेशन छा हूंदी आहे? चेंज हूंदी आहे, हर को हिकु जहिड़ो न सोचींदो आहे, ठीकु आहे न। ही वेरी थींदी रहंदी आहे मैन टू मैन, पीपल टू पीपल, ठीकु आहे न। उन खां पोइ ऑब्जर्वेशन खां पोइ छा हूंदी आहे? हाइपोथेसिस। हाइपोथेसिस जेको हूंदो आहे हिकिड़ो ट्रायल आइडिया हूंदो आहे, या हिनखे इंटेलिजेंट गैस चई सघो था, ठीकु आहे न। उन खां पोइ नंबर 3 हूंदो आहे, माना जेकॾहिं हाइपोथेसिस त हिकिड़ो माना तव्हां सोचो पिया जस्ट धुको पिया हणो कंहिं शइ जे बारे में, जॾहिं उन शइ ते तव्हां एक्सपेरिमेंट कंदव उनखे छा चइबो? उनजे मथां कमु करणु। एक्सपेरिमेंट थींदो आहे, एक्सपेरिमेंट परफॉर्म थियण खां पोइ छा कबो आहे? उनजे मथां छा लिखबी आहे? थ्योरी लिखबी आहे। थ्योरी खां पोइ अञा ताईं लॉ न ठहंदो आहे। लॉ कॾहिं ठहंदो आहे? जॾहिं प्रिडिक्शन थींदी आहे। प्रिडिक्शन छा हूंदी आहे? टू डू एक्सपेरिमेंट अगेन एंड अगेन। छो त हिकिड़ी चकर एक्सपेरिमेंट करण सां शइ वाज़िया न थींदी आहे, बार बार माना जेकॾहिं एक्सपेरिमेंट कबो उनखे चइबो आहे प्रिडिक्शन। ऐं जॾहिं प्रिडिक्शन वैलिड थी वेंदी आहे पोइ साइंटिफिक लॉ ठहंदो आहे। हिकु चकर एक्सपेरिमेंट करण सां साइंटिफिक लॉ न ठहंदो आहे, जॾहिं वैलिड प्रिडिक्शन थी वेंदी आहे पोइ छा ठहंदो आहे? साइंटिफिक लॉ ठहंदो आहे, ठीकु आहे न बाबा। ही छा आहे? मीन्स साइंटिफिक अप्रोच इन केमिस्ट्री। इनखे गहराई में तव्हां बुक मां पढ़ी सघो था, ठीकु आहे न।